सिंध वासियों याद रहे पाकिस्तान पांच बजट जो 75% सिंध जी पैदावार हासिल करे रहियो आहे जंहिंते पाकिस्तान जी फौजी एतिरी कुवत जो सॼो साम्राज्य निज़ाम क़ाइमु आहे। प्यारा भाइरो, पाकिस्तान जी 1600 अरब रुपया वसूल थींदड़ टैक्स मां 1200 अरब रुपया फ़क़ति सिंध ॾे थी। पाकिस्तान जो टोटल पैदावार जो 70% तेल सिंध पैदा करे थी ऐं पाकिस्तान जी कुल गैस जी पैदावार मां 50% सिंध पैदा करे थी। सिंध वासियों, कुदरत फरावानीअ सां सिंध जी सरज़मीन खे सरखेज़ी सां नवाज़ियो आहे ऐं सिंध में तेल गैस कोयले जा बेपनाह वसीला मौजूद आहिनि। सिंध में हासिल थींदड़ गैस जो 93% पंजाब पंहिंजे तरक़ी लाइ इस्तेमालु करे रहियो आहे ऐं पंजाब जा समूरा कारखाना सिंध जे गैस ते हली रहिया आहिनि। उन खां अलावा पेट्रोल ऐं डीज़ल रोज़ानो थींदड़ किरोड़े रुपयनि जी आमदनी बि पंजाब पंहिंजे पेट में खणी वञे थो।